अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो आहे अब्दुल ख़ालिक जून जो उनवान आहे पश्तून तहरीक ऐं सिंध जा मुफ़ाद। अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अब्दुल ख़ालिक जून जे पंहिंजे कालम में लिखियो आहे त असांजे हिकिड़े तरक़ी पसंद दोस्त जंहिंजे इल्मी ऐं अमली कम खां मां मुतासिर आहियां, वेझड़ाईअ में उभरंदड़ पश्तून तहफ़ुज़ तहरीक बाबति हिकु तफ़सीली मज़मून लिखियो आहे। मज़मून पढ़ंदड़नि खे ईअं महसूसु थिए थो त हिन वक़्तु हिन मुल्क में इहा ई हक़ीक़ी अवामी तहरीक आहे जेका मज़लूमनि ऐं महकूमनि लाइ इनक़लाबनि जा दरवाज़ा खोले सघे थी। तंहिं करे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ सभई माण्हुनि खे उन तहरीक जी हिमायत करणु खपे। जेके माण्हू उन तहरीक जी हिमायत नथा कनि उन्हनि लाइ अणॼाणाई, ख़ौफ़, नफ़रत ऐं मौक़े परस्तीअ जहिड़ा लफ़्ज़ ऐं इस्तलाह इस्तेमालु कया विया आहिनि। पश्तून तहफ़ुज़ तहरीक खां एतिरो मुतासिर थींदड़ तरक़ी पसंद दोस्त उहो कोन था ॿुधाइनि त इहा तहरीक कीअं ऐं कहिड़नि बुनियादनि ते तरक़ी पसंद आहे। कम्यूनिस्ट तहरीक जे वॾनि तरक़ी पसंदीअ लाइ जेके मयार ऐं जेके ॾसिया आहिनि, छा हीअ तहरीक या उन जा अॻुवान उन्हनि ते पूरा लहनि था? हीअ त पंहिंजे नाले मां ई ज़ाहिर आहे त हिकु नस्ली तहरीक आहे। इहा पश्तूननि जे तहफ़ुज़ जी तहरीक आहे। पोइ इहे केर बि हुजनि, कहिड़ा बि हुजनि ऐं किथे बि रहंदा हुजनि, असां त कॾहिं बि रुॻो सिंधियुनि जी ॻाल्हि न कई आहे। असां त सदाईं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आया आहियूं। एतिरे ताईं जो जॾहिं सिंध क़ौमी इतिहाद ठही रहियो हो त सिंध ऐं सिंधी लफ़्ज़ ते तमामु वॾो बहस थियो। जनाब रसूल बख़्श पलीजो ऐं डॉक्टर हमीद खोड़ो सिंधी क़ौमी इतिहाद ते ज़ोर ॾेई रहिया हुआ, जॾहिं त साईं GM सैयद अब्दुल हमीद जतोई ऐं असां ॿिया सिंध क़ौमी इतिहाद जा हामी हुआसीं। अक्सरियती वोट सां पोयूं नालो मंज़ूरु कयो वियो, उन करे त जीअं सिंध खां अलावा ॿियनि ॿोलियुनि ऐं नसलुनि वारा माण्हू बि उन में शामिलु थी सघनि। उन जे बावजूदि घणनि खाबी धुर वारनि खे उन ते एतिराज़ु हूंदो आहे। पहिरीं इजलास में महमूद हारून ऐं इलाही बख़्श सुमरो छो शरीक थिया? माना त जंहिं इतिहाद जी क़यादत GM सैयद करे, जंहिंजी इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़त किरदार खां सॼी दुनिया वाक़िफ़ु हुजे ऐं जंहिं पंहिंजी सॼी हयाती वक़्त जे हाकिमनि सां झेड़ींदे गुज़ारी हुजे, इहो इतिहाद त उन करे मशकूक थियो जो उन जे इजलास में इस्टेब्लिशमेंट सां लाॻापियल ॿ फ़र्द शरीक थिया। इहा तहरीक अवाम दोस्त ऐं इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ थी वई, जंहिंजी क़यादत मंज़ूर पश्तीन कंदो हुजे, जंहिंजी पंहिंजी का सियासी सुञाणप कान्हे ऐं न ई इहा ख़बर आहे त उन जी तहरीक में कहिड़ा माण्हू शरीक आहिनि ऐं कंहिंजा माण्हू आहिनि। मज़मूनकार पाण मंज़ूर पश्तीन जो हवालो ॾींदे लिखे थो त असांजो हीअ सफ़र उन ॾींहं खां शुरू थियो जॾहिं 2009 में ॾखण वज़ीरिस्तान जे महसूद इलाइक़े में फ़ौजी ऑपरेशन शुरू थियो। हाणे इहा त सॼी दुनिया खे ॼाण आहे त 2009 खां अॻु में केतिरनि सालुनि खां उत्तर ऐं ॾखण वज़ीरिस्तान मज़हब जे नाले में थींदड़ दहशतगर्दीअ जा मर्कज़ हुआ ऐं उन दहशतगर्दीअ सवात खां कराचीअ ताईं तबाही मचाए छॾी हुई। जॾहिं त लखें वज़ीरिस्तान कराचीअ में अची आबाद थिया, जिते उहे क़तल, भतेखोरी ऐं ॿियनि स्ट्रीट क्राइम में मुलवस रहिया। इहा बि हर कंहिंखे ख़बर आहे त दहशतगर्दीअ जे उन्हनि मर्कज़नि खे रियासती इदारनि जी हिमायत ऐं मदद हासिलु हुई। पोइ
उन महल त मंज़ूर पश्तीन या गोमल यूनिवर्सिटीअ जा ॿिया रोशन ख़्याल नौजवान मैदान में कोन आया। उनजो मतिलबु त जेकॾहिं इस्टेब्लिशमेंट उन्हनि जी मदद करे त सही आहे, पर जे उन्हनि ते हमिलो करे त पोइ ख़राबु। पोइ वरी असांजो इहो फ़र्ज़ु बणिजी वियो त उन्हनि वज़ीरिस्तान जे हिमायत करियूं जेके काल ताईं इस्टेब्लिशमेंट सां गॾिजी असांखे मारे रहिया हुआ। ॿिए हंधि लिखियलु आहे त कुझु नौजवाननि पंहिंजे माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ महसूद तहफ़ुज़ तहरीक जो बुनियादु विधो। अञा वधीक लिखियलु आहे त अहिड़ीअ रीति पश्तून तहफ़ुज़ तहरीक जा आइनी मुतालबा ई उन तहरीक जे जनम कुंडली सम्झाइनि था त तहरीक जी क़यादत उत्तर वज़ीरिस्तान जे 3 क़बीलनि वज़ीर, दावड़ ऐं महसूद मंझां आई आहे। गुज़िरियल केतिरे अरसे खां सखर खां बदीन ताईं जा जुणे जा मूंखे जुणे जा इतिहाद लाइ कमु करण जो ज़ोर भरींदा था रहनि। हाणे जेकॾहिं मां माण्हुनि खे तकिड़ो ऐं सवलो गॾु करण ख़ातिर जुणे जा इतिहाद जहिड़े नस्ली तनज़ीम में सरगर्म थी वञा ऐं पोइ 2-3 माण्हू रोड ते आणे जुणजनि सां थींदड़ पुलिस ऐं ॿियनि इदारनि जे कुझु हक़ीक़ी कुझु ख़्याली ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियां, जॾहिं त मूंखे इहा बि ख़बर हुजे त जुणजनि में केतिरा चोर, धाड़ेल ऐं ख़ुदि पुलिस जा एजेंट मौजूदु आहिनि, त पोइ मुंहिंजे लाइ तरक़ी पसंद दोस्तनि जी कहिड़ी राय बीहंदी। अचूं था उन्हनि जे आइनी मुतालबनि ॾांहुं। फ़ौज सां मुज़ाकरात में उन्हनि हमराहनि जेके मुतालबा रखिया उहे ज़रे घटि समूरा क़बाइली इलाइक़नि सां ऐं ख़ासि करे महसूद क़बीले सां तालुक़ु रखनि था। सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो जनरल आहे, सो आहे गुम कयल माण्हुनि जे बारे में, पर पोइ इहा का नई ॻाल्हि त कान्हे। सिंध में उन मसइले ते गुज़िरियल 4 सालनि खां सिंध प्रोग्रेसिव कमेटीअ समेत केतिरियूं ई नंढियूं वॾियूं तनज़ीमूं एहतजाज कंदियूं ऐं तहरीक हलाईंदियूं थियूं रहनि। लाहौर ऐं इस्लामाबाद में खाबी धुर जे दोस्तनि जंहिं जोश ऐं जज़्बे सां पश्तून तहफ़ुज़ तहरीक वारनि जो इस्तक़बाल कयो ऐं उन्हनि जी तहरीक जे हक़ में जंहिं गरम जोशीअ सां मुहिम हलाए रहिया आहिनि, उन्हनि कॾहिं सिंधियुनि जी तहरीक लाइ त अहिड़ो अहसास ऐं जज़्बो न ॾेखारियो आहे। बलोचिस्तान में जबरी गुमशुदगीअनि जो मसइलो सभिनी खां पुराणो ऐं सभिनी खां संगीन आहे। जॾहिं मामा क़दीर कोयटा खां इस्लामाबाद ताईं लांग मार्च कयो त उनजो सॼी सिंध में त ज़बरदस्त इस्तक़बाल थियो, जॾहिं त लाहौर ऐं इस्लामाबाद में मिड़ई ख़ैरु लॻो पियो हो। न खाबी धुर जे दोस्तनि खे को ख़ासि जोश आयो, न ई उन्हनि इनक़लाबी पश्तून महसूद तहरीक वारनि खे को जुबो आयो। हक़ीक़त इहा आहे त इस्लामाबाद, लाहौर ऐं सवात में उन तहरीक जे जलसनि में घणो मुतहरिक खाबी धुर जे पार्टी कुझु ॾींहं में लंडन में गुम कयल माण्हुनि जे मसइलनि ते एहतजाज कयो, पर उन जे बैनरनि ऐं मुतालबनि में ज़िक्र सिर्फ़ु इस्लामाबाद जे ब्लागरनि जो हो। उन जे बावजूदि दोस्त चवनि था त जेको माण्हू पश्तून महसूद तहरीक जो साथ नथो ॾे उहो अणॼाण, भाड़ियो ऐं मौक़े परस्त आहे। मूंखे हैरत उन ॻाल्हि ते थिए थी त ज़हीन लहक़िक़ उन तहरीक जे मुतालबनि खे आइनी सॾियो आहे, जॾहिं त आइनी मुआमलनि सां उन्हनि जो को बि वास्तो कोन्हे। क़बाइली माण्हुनि लाइ रिआयतूं वठण जी ॻाल्हि आहे। ॿी हैरत जी ॻाल्हि इहा आहे त फ़ौज जे सॾ ते उन्हनि सां वञी मुलाक़ातूं करणु, मुतालबा करणु ऐं मुज़ाकरात करण में तरक़ी पसंद दोस्तनि खे का बि ख़राबी नज़र कान थी अचे, बल्कि उनखे आइन इनक़लाबी कमु था सम्झनि। जॾहिं त 40 साल अॻु में फ़ौज जे सरबराह जनरल ज़ियाउल हक़ तरफ़ां हली वञी
GM सैयद सां मुलाक़ात करणु ऐं तबियत पुछणु उन्हनि खे वॾो इनकलाब दुश्मन अमल नज़र ईंदो आहे। पश्तून तहफ़ुज़ तहरीक जो एॾो तरक़ी पसंद, अवाम दोस्त, इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ ऐं इनकलाबी करे पेश कयो थो वञे, उन में उन्हनि ख़ासियतनि वारी कहिड़ी ॻाल्हि आहे या अहिड़ो कहिड़ो अमल उन्हनि कयो आहे। राव अनवार खे फाही ॾिनी वञे, पख़्तूननि जो अदालत खां मथां क़तल बंदि कयो वञे, फाटा मां कर्फ्यू ख़तमु कयो वञे, वज़ीरिस्तानी माण्हुनि ते तशदुद बंदि कयो वञे ऐं वज़ीरिस्तान जे मसूद इलाइक़े मां बारूदी सुरंगूं ख़तमु कयूं वञनि। इहे उन तहरीक जा मुतालबा आहिनि, इहे जाइज़ आहिनि, उन्हनि सां असांखे हमदर्दी आहे, पर उन में इनकलाब जी या इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़त जी कहिड़ी ॻाल्हि आहे, या उन में सिंधियुनि ऐं ॿियनि मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जे हक़नि जी कहिड़ी ॻाल्हि आहे जो असां अखियूं ॿूटे उन में काहे पऊं ऐं सवाल बि न पुछूं। थी सघे थो त असांजा दोस्त चवनि था त इहा तहरीक पंज जोहर में इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ आहे। उन्हनि जो हिकु अधु बयानु इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ थी बि सघे थो, पर जेकॾहिं इहा ई कसोटी आहे त पोइ अॼुकल्ह सभ खां वधीक ऐं सभ खां ज़ोराइतियूं इस्टेब्लिशमेंट मुख़ालिफ़ ॻाल्हियूं त नवाज़ शरीफ़ थो करे, पोइ त असां सभिनी खे उन जो साथ ॾियणु घुरिजे। ॿी ॻाल्हि त छा ज़ुल्म जे ख़िलाफ़ ऐं हक़नि जी हासिलात लाइ हलायल इहा पहिरीं तहरीक आहे जेका ओचितो ज़मीन मां फुटी निकिती आहे। सिंधी माण्हुनि लगातार पंहिंजे हक़नि लाइ ऐं रियासती जबर ख़िलाफ़ केतिरियूं तहरीकूं हलायूं आहिनि। सिंध खां ॿाहिरि जे खाबी धुर वारनि त कॾहिं उन्हनि लाइ इस्लामाबाद ऐं लाहौर में जलसा मुनाक़िद कोन कया। इहो त छॾियो, दानिश्वरनि ऐं लिखारियुनि कॾहिं सिंध जे हक़नि ऐं उन्हनि लाइ हलायल तहरीकुनि जी ईअं वकालत कई जीअं पश्तूननि जे तहफ़ुज़ वारी तहरीक जी करे रहिया आहिनि। जेसिताईं अणॼाणाई वारे तइने जो तालुक़ु आहे त उन्हनि दोस्तनि खेनि पाण खे सिंध जी तारीख़ ऐं सिंध जे क़ौमी तहरीक ऐं उन जे किरदारनि बाबति केतिरी ॼाण आहे। उन्हनि खे रूसी इनकलाब जी ॾींहं राति जी डायरी त मालूम आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे। उन्हनि खे लेनन ऐं ग्रामचीअ जे किताबनि जा सिफ़ात यादि आहिनि, पर उन्हनि खे इहा ॼाण कान्हे त इहो GM सैयद हो जंहिं सोवियत यूनियन जे तिर्ज़ ते पाकिस्तानी रियासत जे USSR यूनियन सोशलिस्ट रिपब्लिक्स तौरु नई सिर जोड़जक जो प्रोग्राम ॾिनो। उन्हनि मां हिकिड़े ज़हीन दानिश्वर पाकिस्तान जे सभ खां मोतबर अख़बार में मज़मून लिखियो, जंहिंमें उन्हनि सियासतदाननि जो ज़िक्र कयल हो जेके रियासत जे अताब हेठि रहिया। उनमें जनाब लियाकत अली, चौधरी ग़ुलाम मोहम्मद, जनरल अयूब ख़ान, जनरल याया ख़ान, ज़ुल्फ़कार अली भुट्टो, जनरल ज़ियाउल हक़, बेनज़ीर भुट्टो, नवाज़ शरीफ़ जे हुकूमतुनि में अटकल 29 साल जेल काटींदड़ ऐं दुनिया जहान जा इल्ज़ाम सहंदड़ GM सैयद जो ज़िक्र ई कोन हो। मूं जॾहिं उनखे चयो त तव्हां जेके ॻाल्हियूं अॼु था करियो, GM सैयद त अॼु खां 65 साल अॻु में उन्हनि खां ख़बरदार कयो हो त वराणी आई त मूंखे ख़बर कान्हे। सिंध जी क़ौमी तहरीक पारां सिंध ते धारी आबादकारीअ जे वधंदड़ दबाव बाबति ज़ाहिर कयल ख़दशनि जे हवाले सां ज़ेर नज़र मज़मून में चयो वियो आहे त ॿाहिरीं आबादकारीअ जे दबाव जे घटिताईअ जो हिकु शर्त वज़ीरिस्तान ऐं पख़्तूनख्वा में अमुन आहे। हुन जी माना त असांखे सिंध में पठाणनि, अफ़गानिन ऐं बर्मिन जी सिंध में आमंद ऐं आबादकारीअ जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारण बजाए वज़ीरिस्तान, अफ़गानिस्तान ऐं बर्मा में अमुन लाइ कोशिश करणु खपे। पोइ त फ़लस्तीन खे खपंदो हो त यूरोप ऐं रूस मां संदसि सरज़मीन ते ईंदड़
मज़लूम यहूदियुनि जे ख़िलाफ़ जिदोजहद करण बजाए उन्हनि मुल्कनि में हालतूं ठीकु करण लाइ कोशिशूं कनि हा। कराची ऐं लाहौर जी यूनिवर्सिटियुनि मां तइलीम हासिल कंदड़ जिन रोशन ख़्याल पश्तून नौजवाननि जो ज़िक्र कयो वियो आहे, उन्हनि जी हिमायती हिकु पश्तून वकील दोस्त सां मूं तफ़सीली कचहरी कई। उन ॿुधायो त इहे नौजवान वली ख़ान या महमूद ख़ान अचकज़ई वारे उन नेशनलिज़म खे रद्द था कनि त असां हज़ारे सालनि खां अफ़गान आहियूं ऐं पख़्तूनख़्वा असांजो तारीख़ी वतन आहे जंहिंजी हैसियत ऐं हक़नि लाइ असांखे विढ़णो आहे। संदसि बक़ौल उहे नौजवान चवनि था त हाणे कराची असांजो घरु आहे, हिते असांखे हक़ घुरिजनि। माना कराचीअ में हक़ घुरिजनि, पर बहसियत पश्तून जे बाक़ी नसल परस्तीअ खे ॿिया सिंग थींदा आहिनि। उन जे बावजूदि पश्तून तहरीक वारा इनकलाबी ऐं उन्हनि जो ग़ैर मशरूत साथ न ॾींदड़ थिया ग़ैर इनकलाबी। उन सभु कुझ जे बावजूदि असां ईअं कोन था चऊं त पश्तून तहरीक वारा असांजो साथ ॾियनि त पोइ असां उन्हनि जो साथ ॾियूं। असांजो चवणु आहे त PTM जा इतिहादी असांखे सम्झाइनि त इहे तहरीक वारा कीअं तरक़ी पसंदि आहिनि, उहे आहिनि केरु ऐं कंहिंजी मदद हासिल अथनि। उनखां अलावा सिंध जी सरज़मीन ते सिंधियुनि जे हक़ हाकिमियत बाबति इहे छा था चवनि, ऐं इहो बि त सिंध में उहे सिंधी क़ौम जो हिसो बणिजी रहंदा या नसल परस्तीअ खे हथी ॾींदा। जॾहिं असां सिंध में धारी आबादकारीअ जे हवाले सां सुधरियल दुनिया वारा क़ाइदा क़ानून लागू करण जी ॻाल्हि करियूं था त चयो पियो वञे त इहे क़ानून त ॿिनि जुदा मुल्कनि जे विच में लागू थियनि था। सिंधी त हिकु मुल्क पाकिस्तान में था रहनि। इहो त साॻियो ई हुकुमराननि वारो जवाबु आहे त जीअं तव्हां हाणे हिन मुल्क में शामिलु थी विया आहियो, तंहिं करे जुदा तशख़ुस ऐं हक़ हाकिमियत जे सवालनि जी का अहमियत न आहे। बहरहाल असां जेको थोरो घणो मार्क्सिज़म लेनिनिज़म में पढ़ियो, उन मुताबिक़ हर नई ॻाल्हि ते शक कबो ऐं हर आॾो ईंदड़ नुक़्ते बाबति सवाल कबो ऐं हर सवाल जो जवाबु अचणु लाज़मी हूंदो। जेकॾहिं बदिलियल दुनिया में इहे उसूल बि बदिलजी विया आहिनि त दोस्त असांजी ॼाण में इज़ाफ़ो कनि त संदन महिरबानी थींदी। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड मज़मून जेको तहरीर कयो हुयो अब्दुल ख़ालिक जूणे जो, उनवान हुयो पश्तून तहरीक ऐं सिंध जा मुफ़ाद। अवां जे समातुनि जे नज़र कयोसीं। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधियुनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधियुनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन